अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वअब्दुल्लाह वला तुश्रिकू बिही शय्यन व बिल वालिदैनि इहसाना इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह तबारक व तआला फरमायो वअब्दुल्लाह, इबादत कयो अल्लाह जी, बंदगी कयो अल्लाह जी, वला तुश्रिकू बिही शैया, उन सां कंहिं शइ खे भाईवार न कयो, वबिल वालिदैन इहसाना, अबे अमा सां चङाई कयो। अल्लाह पाक जा इंसाननि जे मथां ॿ हक़ आहिनि, हिकु त हमेशा हुन जी बंदगी कंदो रहे, ॿियो न रब करीम सां कंहिं शइ खे भाईवार न करे। पैदा कंदड़ भी उहो, हयाती ॾींदड़ भी उहो, मौत ॾींदड़ भी उहो, दुनिया में जेके भी इज़तुनि जा सबब आहिनि उहे भी रब जे तरफ़ खां, आज़माइश जा जेके सबब आहिनि उहे भी रब जे तरफ़ खां। जॾहिं अहिड़े तरीक़े सां इंसान ज़िंदगी गुज़ारींदो ऐं ॿिए नंबर में रब जे ज़ात सां कंहिंखे भाईवार न कंदो, पोइ इन बानीअ जे मथां अल्लाह पाक रहम करे, उन्हनि जे गुनाहनि खे माफ़ करे जन्नत नसीब करणु फरमाईंदो। त अल्लाह पाक खां दुआ आहे त रब साईं मूंखे तव्हांखे जमी मुसलमाननि खे रब साईं पंहिंजे बंदगी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, ऐं रब जे ज़ात सां यानी जेके रब जूं सिफ़ात आहिनि उन्हनि में कंहिं मखलूक खे भाईवार करण खां रब साईं पनाह में रखे। जंहिं इंसान अल्लाह जो हक़ अदा कयो, ॿिए नंबर में समूरनि इंसान जे मथां अबे अमा सां चङो हलण जो अल्लाह पाक ताक़ीद करणु फरमायो। पहिरियां एहसान रब करीम जा आहिनि, उन खां बाद में अबे अमा जा इंसान जे मथां एहसान आहे। एहसान जो बदिलो एहसान सां ॾिबो, सुहिणाईअ जो बदिलो सुहिणाईअ सां ॾिबो, ऐं मोमिन खे त इहो हुकुम आहे इदफा बिल्लती ही अहसन, बुराईअ जो बदिलो भी चङाईअ सां ॾे। पर अल्लाह पाक इन आयत शरीफ़ जे अंदरि कुझु इंसाननि जे मुतालिक़ हुस्न ऐं चङाई करण जो हुकुम करणु फरमाए थो। उन में पहिरियों नंबर आहे अबो अमा, माइट, यतीम, मिस्कीन, मुसाफ़िर, घरवारी, पाड़ेसिरी। अल्लाह पाक खां दुआ आहे त रब साईं समूरनि सां चङे हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अबे अमा नंढाइप में ख़िदमत करे, गर्मियुनि सर्दियुनि में पंहिंजी तकलीफ़ खे परे करे बच्चे खे सुखियो रखंदा आहिनि। तंहिंजे करे बच्चे खे उहा असुली ज़िंदगी पंहिंजी यादि हमेशह रखणु घुरिजे।
कोई कंहिंजो पुटु उस में कमु करे रहियो हो, उनखे अमर चयो अबा हाणे ॾींहुं तपी वियो आहे, साहु पट चयो मां हे कमु करे वठां, हे कमु करे वठां। पोइ अमर छा कयो, उनजे नंढे पुट खे खणी करे उस में झले बीठी। पुटु चवणु लॻो त मां इहो शादी करे त मासूम आहे। चई पुट जंहिं तोखे पंहिंजे बचे ते तरस अचे थो त मूंखे वरी तुंहिंजे मथां तरस अचे थो। अहिड़ा कई मिसाल आहिनि। अल्लाह पाक खां दुआ आहे त रब साईं हर मुस्लमान खे, मूंखे, तव्हांखे, जमी मुस्लमाननि खे अल्लाह पाक वालिदैन सां, अबे अमा सां चङे हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। उलमा किराम हदीस बयान कई आहे त दुनिया में इंसान जा 3 अबा अमा आहिनि। हिकु जंहिं ॼणे करे ॾेउ ॾेखारियो, ॿिए नंबर में उस्ताद, 3 नंबर में ससु सहुरो। अल्लाह पाक खां दुआ आहे त रब साईं हर इंसान खे, ख़ुसूसन मुस्लमान खे, टिनी अबे अमा जे करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हदीस पाक में अचे थो, कुझु गुनाह अहिड़ा आहिनि जॾहिं इंसान उहो कंदो आहे त अल्लाह पाक उनखे दुनिया में बि सज़ा ॾींदो आहे, आख़िरत में त उहा सज़ा उनजी आहे ई आहे। उन्हनि में हिकिड़ो उहो गुनाहगार आहे जेको अबे अमा खे रंजाए थो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, बुइस्तु मुअल्लिमा औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मूंखे अल्लाह तबारक व तआला दुनिया जे अंदरि उस्ताद करे मोकिलणु फरमायो आहे। त हिन उम्मत जो पहिरियों उस्ताद जेको आहे हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेका तालीम मुबारक ॾियणु फरमाई, सहाबा किराम ताबईन खे, ताबईन तबो ताबीन खे, इहो सिलसिलो हलंदे हलंदे तव्हां ई असां ताईं पहुतो। हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, जंहिं मूंखे हिकिड़ो हरफ़ सेखारियो, मां उनजो ग़ुलाम आहियां, पोइ पाण वटि ख़िदमत लाइ रखे या मूंखे विकिणे। उस्ताद जी एॾी हैसियत हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु सेखारणु फरमाई। हिकिड़ो आलिम सबक पढ़ाए रहियो हो, पोइ सबक पढ़ाइण जे दौरान कॾहिं उथी बीहे पियो, कॾहिं वेहे पियो। सबक जे पूरे थियण खां बाद में शागिर्दनि सुवाल कयो त साईं अवां जो अजीब कैफ़ियत आहे, कॾहिं वेहो पिया, कॾहिं बीहो पिया, छा सबबु आहे? चई त मुंहिंजे साम्हूं उस्ताद जो पुटु या रिश्तेदार हो, उहो ॿारनि सां रांदि खेॾी रहियो हो। जॾहिं मुंहिंजे साम्हूं अचे पियो त उस्ताद जे अदब इकराम जे करे मां उथी बीहां पियो। शागिर्दनि तालिबनि पुछा कई त इहो कहिड़ो छोकिरो आहे? पुछा करण खां बाद मालूम थियो त उहो आम माण्हू हो।
उस्ताद को पुछा कयो त साईं इहो त अहिड़ो आलिम कोन्हे, पढ़ियल कोन्हे, तव्हांजो उस्ताद इहो कीअं थियो? पोइ हुन ॿुधायो त मां हिन जे वालिद साहब खां या हिन जे फलाणे रिश्तेदार खां पुछा कई त कुतो कॾहिं वॾो थींदो आहे। पोइ हुन मूंखे ॿुधायो त जॾहिं जंग खणी करे मुटरे तॾहिं इहो वॾो थींदो आहे। इन जे करे इहो मुंहिंजो उस्ताद जो रिश्तेदार या पुट या रिश्तेदार आहे, इन जे करे मां हुनजी एॾी इज़त कई। ससु सहुरो उहे बि अबे अमा जे मिसल आहिनि, उन्हनि जो बि एतिराम अदब करणो आहे। मर्द हुजे औरत हुजे, जॾहिं पंहिंजे ससु सहुरे खे अबे अमा जे मिसल सम्झंदी, मर्द सम्झंदो, तॾहिं उहो घर सही हलंदो। पर जेकॾहिं छोकिरो एतिराम न कंदो सहुरे जो सस जो, त उहो घर बि सही कोन हली सघंदो। औरत जेकॾहिं पंहिंजे ससु सहुरे जी इज़त न कंदी, एतिराम न कंदी, त उहो बि सुहिणे नमूने सां घर न हली सघंदो। तंहिंजे करे टिनी ख़ानदाननि जो, टिनी उस्तादनि, सहुरो, वालिदैन, उन जो एतिराम इंसान जे मथां लाज़िम आहे। पोइ जेकॾहिं कोई इंसान न कंदो त पोइ दुनिया में बि अहिड़े नाफ़रमानी कंदड़ जे मथां तकलीफ़ ईंदी, आख़िरत में त ज़रूरु आहे। दुआ आहे अल्लाह तबारक व तआला मूंखे तव्हांखे जमी मुस्लमाननि खे रब साईं पंहिंजी इबादत करण जी बि तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं शिरक खां बि बचाए, ऐं उस्ताद ऐं उस्तादी घराणे जी रब साईं तो इज़त करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ऐं ससु सहुरो, उनजे ख़ानदान, उनजे घराणे जी बि अल्लाह पाक हर मुस्लमान खे, मूंखे तव्हांखे एतिराम इज़त करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रब्बना इग़फिर लना व लिइख़्वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान वला तजअल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्ना नजअलुका फ़ी नुहूरिहिम व नऊज़ु बिका मिन शुरूरिहिम। हस्बुनल्लाहु व निअमल वकील फ़निअमल मौला व निअमन नसीर। रब्बना अन्ना मग़लूबुन फ़ंतसिर या हय्यु या क़य्यूम बिरहमतिका नस्तगीथ। ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। अल्लाहुम्मा आनिस वहशतना फ़ी क़ब्रिना। अल्लाहुम्मा अर्हमना बिल क़ुरआनिल अज़ीम वजअलहु लना इमामन व नूरन व हुदन व रहमह। अल्लाहुम्मा ज़क्किरना मिन्हु मा नसीतु व अल्लिमना मिन्हु मा जहिलतु वर्ज़ुक़ना तिलावतहु आनाअ अल-लैल व आनाअ अन-नहार वजअलहु लना हुज्जतन या रब्बल आलमीन। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका ईमानन मुस्तक़ीमा व फ़ज़लन दाइमा व रिज़्क़न वासिआ व इल्मन नाफ़िअन व अमलन मुतक़ब्बला। या अल्लाह से ॿिन्ही जहाननि जो भलाई नसीब करण फरमाए, ॿिन्ही जहाननि जे बुराइनि खां बचाए, इस्लाम ईमान कामिल इहसान वारी ज़िंदगी अता करण फरमाए, शरीरुनि जे शरारतुनि खां, हासिदनि जे हसद खां पनाह रखण फरमाए, इज़्ज़त आबरू जान मालनि जी हिफ़ाज़त करण फरमाए, हर मुस्लमान खे 5 वक़्त निमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए, काफ़िरनि खे कलमे तौहीद सां नवाज़ण फरमाए,
या इलाहुल आलमीन जेके भी मुसीबतूं ज़मीनी आसमानी आहिनि माफ़ करण फरमाए। या इलाहुल आलमीन जेके अज़ीज़ अक़ारिब उस्ताद मिट माइट वफ़ात करे विया आहिनि, अल्लाह से समूरनि जे क़ब्रुनि खे जन्नत जे बाग़नि मां बाग़ बणाइण फरमाए, उन जा दर्जा बुलंद करण फरमाए, उन जे पोयनि खे नेक सालिह हयाती वारो करण फरमाए, मदारिस मसाजिद जी हिफ़ाज़त करण फरमाए, पंहिंजे ग़ैबी ख़ज़ाननि मां मदद करण फरमाए। हर मुस्लमान जे दिल में मस्जिद मदरसे उलमा तालिब आलिमन सां मोहब्बत अता करण फरमाए। या इलाहुल आलमीन हरमैन शरीफ़नि जी हिफ़ाज़त करण फरमाए, असांखे चङा हुक्मरान अता करण फरमाए, ज़ालिम जाबिरनि हुक्मराननि खां असांजी जान छॾाए, रैयत खे भी पंहिंजे फरमा बरदारी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। दिलियूं रब साईं तुंहिंजे हथ में आहिनि, असां समूरनि इंसाननि जे दिलनि खे पंहिंजे फरमा बरदारीअ जे तरफ़ मोड़ण फरमाए, गुनाहनि सां नफ़रत पैदा करण फरमाए, वॾनि जे अदब करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, नंढनि ते रहम करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, हिक ॿिए सां ख़ैर ख़्वाही करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, दुश्मनीअ खां बचाए। जेका असुल मुंहिंजा रब साईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोमिन सां मोहब्बत ऐं एके जे सबक़ ॾिनो आहे, हर मोमिन खे ओड़े तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। व इलाहुकुम इलाहुन वाहिद ला इलाहा इल्ला हुवल रहमानुर रहीम। रब्बिरहमुमा कमा रब्बयानी सगीरा। रब्बि जअलनी मुकीमस सलाति व मिन ज़ुर्रियती। रब्बना व तक़ब्बल दुआ। रब्बना इग़फिर ली व लिवालिदैय व लिलमुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। व सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन।